खैरपुर मीरस मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब इंटरनेशनल राइटर फॉरम पाकिस्तान के मरकज़ी बानी चेयरमैन शहजाद उफ़क़, सिंध के सूबाई सदर एजाज़ ममनाई, नायब सदर बेवस बख्श अली चांडियो, जनरल सेक्रेटरी सैयद मुख्तियार अली शाह मुख्तियार, ज्वाइंट सेक्रेटरी शमसुल हक अबड़ो ऐं प्रेस सेक्रेटरी राहत नियाज़ भुट्टो पारां रेडियो के सीनियर ब्रॉडकास्टर ऐं अदब की तरक्की ऐं वाधारे लाइ जाखोड़ींदड़ बशारत रसूल सहाराणी के सिंध जो इतलात सेक्रेटरी मुक़रर थियण ते मुबारकबाद ॾींदे चयो आहे त बशारत रसूल अदबी ऐं रेडियो की दुनिया जो तमामु वॾो नालो आहे। संदसि सरगर्मियूं कंहिंखां बि ॻुझूं न आहिनि। उमेद त हाणे संदसि सरगर्मियूं इंटरनेशनल राइटर फॉरम पाकिस्तान सूबे सिंध लाइ कारआमद साबित थींदियूं। उन मौक़े ते इतलात सेक्रेटरी बशारत रसूल मरकज़ी ऐं सूबाई क़यादत जो शुक्रियो अदा कंदे चयो आहे त मूंखे बेहद ख़ुशी थी रही आहे त मरकज़ी ऐं सूबाई क़यादत मूं ते एतमाद करे सूबाई ज़िम्मेवारी ॾिनी आहे। इनशाअल्लाह पंहिंजी ज़िम्मेवारी अहसन तरीक़े सां बजा आणींदुसि ऐं अदब जे हुसूल लाइ भरपूर कोशिश कंदुसि।